अहम ख़बर आहे हैदराबाद खां वस शेर कंदासीं पीपी जे जलसे जूं तैयारियूं सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण पारां जलसे गाह जो दौरो कयो। शहर जिलेनाम मेमण हटड़ी बाईपास ते पहुंची जलसे गाह जो दौरो करे तैयारियुनि जो जाइज़ो वरितो। SSP हैदराबाद ऐं DC ज़ैनुल आबिदीन मेमण समेत लाॻापियल अमलदार मौजूद हुआ। सीनियर वज़ीर के जलसे जे सिक्योरिटी रूट्स ऐं ट्रैफिक समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ब्रीफ कयो वियो। अपडेट कंदासीं जलसे गाह जे दौरे दौरान सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण के जलसे जी तैयारियुनि में अगभराई बाबत आगाही ॾिनी वई। ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे हैदराबाद खां पीपी जे जलसे जूं तैयारियूं सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण पारां जलसे गाह जो दौरो कयो। सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण हटड़ी बाईपास ते पहुंची जलसे गाह जो दौरो करे तैयारियुनि जो जाइज़ो वरितो। SSP अदील चांडियो ऐं DC ज़ैनुल आबिदीन मेमण समेत लाॻापियल अमलदार पिण मौजूद हुआ। सीनियर सूबाई वज़ीर के जलसे जी सिक्योरिटी रूटन ऐं ट्रैफिक समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। जलसे गाह जे दौरे दौरान सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण के जलसे जी तैयारियुनि में अगभराई बाबत आगाही ॾिनी वई। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हैदराबाद में पीपल्स पार्टी के जलसे जूं तैयारियूं जारी आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहर जिलेनाम मेमण जलसे गाह जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। तफ़सील मालूम कंदासीं नसीर चना खां। जी नसीर, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे जूं जेके तैयारियूं आहिनि उहे जारी आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण हटड़ी बाईपास ते पहुची वियो आहे, जिते हिन पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे थींदड़ जलसे जी तैयारियुनि जो जाइज़ो वरितो आहे। जलसे गाह जो दौरो पिणु कयो आहे। उन मौक़े ते SSP हैदराबाद अदील चांडियो ऐं DC ज़ैनुल आबिदीन मेमण समेत लाॻापियल जेके अमलदार आहिनि उहे पिणु मौजूद आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण जलसे गाह जो दौरो कयो, इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। खेसि जलसे जी सिक्योरिटी रस्तनि ऐं ट्रैफिक समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर समूरियुनि शयुनि जो तफ़सील सां जाइज़ो वरितो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जलसे गाह जे दौरे दौरान सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेनाम मेमण खे जलसे जी तैयारियुनि में अॻु भराई बाबति पिणु आगाह कयो वियो आहे। 18 तारीख़ ते पीपल्स पार्टी जो हैदराबाद में जलसो थींदो, जंहिंखे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत ॿिई जगह क़यादत आहे उहा ख़िताब कनि। जी वरी महिरबानी नसीर इन वारे सां अपडेट करण जे लाइ।